नाज़िन सिंध हुकूमत हारियुनि लाइ 55 अरब रुपयनि जी ज़रई पैकेज जो ऐलान करे छॾियो आहे। हारियुनि खे ॿिज भाण ऐं दवाउनि ते सब्सिडी ॾिनी वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पैकेज तहत 25 एकड़ ज़मीन रखंदड़ हारियुनि खे ॿिज भाण ऐं दवाऊं ॾींदासीं। हारियुनि खे DAP जी हिकु बोरी ऐं यूरिया भाण जूं ॿ बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। पैकेज सां 22 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण वधिक चयो आहे त पैकेज में 4,04,408 हारी शामिल आहिनि। बेनज़ीर कार्ड ज़रिए हारियुनि जी रजिस्ट्रेशन करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिसी आहे त हारी मज़बूत थियनि। एक बार ॿीहर नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध हुकूमत हारियुनि लाइ 55 अरब रुपयनि जे ज़रई पैकेज जो ऐलान करे छॾियो आहे। हारियुनि खे ॿिज भाण ऐं दवाउनि ते सब्सिडी ॾिनी वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पैकेज तहत 25 एकड़ ज़मीन रखंदड़ हारियुनि खे ॿिज भाण ऐं दवाऊं ॾींदासीं। हारियुनि खे DAP जी हिकु बोरी ऐं यूरिया भाण जूं ॿ बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। पैकेज सां 22 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण वधिक चयो आहे त पैकेज में 4,04,408 हारी शामिल आहिनि। बेनज़ीर कार्ड ज़रिए हारियुनि जी रजिस्ट्रेशन करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिसी आहे त हारी मज़बूत थियनि।